खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम भली कार सिंध सलामत में तमाम दोस्तन के तमाम ॾिसंदड़नि खे आसिफ़ सियाल जो सलाम ऐं अज़रा ख़ान जो भी सलाम। कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? आसिफ़ तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु जुमे जो ॾींहुं आहे, बाबरकत ॾींहुं आहे ऐं बाबरकत ॾींहुं हिकु जुमे जो बि आहे। ॿियो अॼु भिटाई सरकाज़ जो 280 उर्स मुबारक बि आहे ऐं 14 जेको आहे उर्स बि आहे। इहो बि ॿुधाए छॾियो, सिंधी महीने जी जेका तारीख़ हूंदी आहे उहो 14 उर्स बि आहे, जुमे जो ॾींहुं बि आहे ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको आहे 280 उर्स मुबारक बि मल्हायो थो वञे। ऐं पूरी आसिफ़ तव्हां ख़बर आहे जीअं पूरी हिंद सिंध मां माण्हू ईंदा आहिनि ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम असांजी गवर्नमेंट तरफ़ां सुठा हूंदा आहिनि। 3 ॾींहं मेलो हलंदो आहे, अॼु पहिरियों ॾींहुं आहे मेले जो। भिटाई सरकार जी शान में छा ॻाल्हायूं। भिटाई सरकार हिकिड़ो अमन जो किरदारु रहिया आहिनि, धरती जा आशिक़ रहिया आहिनि। उन्हनि धरती ते लिखियो आहे, उन्हनि रूहानियत ते लिखियो आहे। उन जी पोइट्री जीअं चयो आहे उन्हनि के जंहिंमें जेके मां बेत पढ़ियासीं आयतूं आहिनि, सो उन्हनि जी सॼी बेतनि में जेकॾहिं असां वञूं त असांखे काफ़ी वे ऑफ लाइफ माना असांखे मिलंदो, ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे। ऐं मां सम्झां पियो हे जेको दौरु आहे, दौरु अहिड़ो जंहिंमें हर तरफ़ प्रॉब्लम्स ई प्रॉब्लम्स आहिनि। अमन आहे कोन, मज़हबी एक्सट्रीमिज़म आहे। हर हिसाब सां असां जकड़ियल आहियूं हिननि बुरायुनि में। त पोइ असांजे लाइ हिकु वॾी नेमत जी ॻाल्हि आहे त भिटाई हिकिड़ो धरती में असांजी सिंध में भिटाई सरकार आहे। ऐं भिटाई सरकार जो मैसेज जेको आहे, जेकॾहिं असां समेत हर असांजी जनरेशन जेकॾहिं उन मैसेज खे पढ़े ऐं उनखे सम्झे त मां सम्झां पियो उन जेका राह आहे, राह जेको सो मां सम्झां पियो भटकण वारी राह खां बची पवंदो। बिल्कुलु। ऐं वाक़ई में ई हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी आहे उहा अमन जो पैगाम ॾिए थी हमेशह। ऐं तव्हां जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी पढ़ंदा आहियो त कॾहिं बि उन मां तव्हांखे मायूसी नज़र न ईंदी आहे। हमेशह हिमत वारी शाइरी हूंदी आहे, हौसला अफ़ज़ाई वारी शाइरी हूंदी आहे। अगरि वाक़ई में जीअं आसिफ़ चयो त अॼु जी जेका असांजी न्यू जनरेशन आहे, अगरि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़े ऐं उनखे सम्झे त खोड़ सारी शयूं असां उन मां सिखी सघूं था, खोड़ सारो फ़ाइदो असां हासिलु करे सघूं था। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अमन जिथे अमन जो नालो ईंदो आहे उते सकून हूंदो आहे। ऐं शाह जी जेका शाइरी आहे उहा वाक़ई में सकून वारी आहे। ऐं आसिफ़ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मां नाज़रीन खे ॿुधाईंदी लाइ, सभिनी खे ख़बर बि हूंदी त मूंखे हाणे उहो सन यादि न आहे, पर मां किथे पढ़ियो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जॾहिं शाइरनि जो मुक़ाबिलो थियो हुयो त उन में दुनिया जो पहिरियों नंबर शाइर मञियो वियो हो। इहा वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ, एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त दुनिया जो सभ खां वॾो मतिलबु पहिरियों नंबर शाइर। त हाणे पोइ उन मां तव्हां पाण सम्झी सघो था तुंहिंजी शाइरी मुंहिंजी तव्हां इंफॉर्मेशन में जेको आहे इहा मूंखे न हुई। ऐं इन शइ खे बहरहाल भिटाई सरकार खे कंहिं मुक़ाबले जी ज़रूरत न आहे। ठीकु आहे। ऐं भिटाई सरकार एतिरो भिटाई सरकार जे हिसाब सां पढ़ियो आहे कि भिटाई सरकार मसनवी रूमी पाण सां रखंदा हुआ, बुक जलालुद्दीन रूमी खे जेके फॉलो कंदा हुआ। ऐं छा त भिटाई सरकार जे जेकॾहिं ॻाल्हि कयूं म्यूज़िक जी ऐं हे तंबूरे जा तार जेका हले पई, मूंखे लॻंदो आहे कि इहा हिकु ज़िक्र कंदी आहे तंबूरे जी तार। जॾहिं तव्हां कॾहिं एक्सपीरियंस जेकॾहिं कयो हुजे, सुबुह जे टाइम भिटाई सरकार ते विया हुजो ऐं उहे तंबूर खणी करे जेको भिटाई जो बेत पढ़नि पिया, त उन में जेको सुरूर आहे, उन जो जेका लज़त आहे, उन जो त मज़ो ई बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जीअं तव्हां चयो त एक्सपीरियंस त न कयो आहे, बाक़ी ॾिठो आहे टीवी ते तंबूरो जॾहिं वॼाईंदा आहिनि त हुनजो हिकिड़ो आवाज़ जीअं म्यूज़िक जी चइजे उहो आहे, हिकिड़ी धुनी हुनजी ॿी आहे मुख़्तलिफ़ म्यूज़िक्स खां। सो नूरपुर बि पियो आहे असां वटि। नूरपुर जी छा ॻाल्हि कजे? नूरपुर जी कल्ह जीअं ॻाल्हि कईसीं असां, त अॼु बि साॻी ॻाल्हि कंदासीं त तव्हां पंहिंजी खाइण वारी मेज़ ते रखी छॾियो। ॿारनि जे लाइ तमामु सुठो आहे नूरपुर। ऐं जेके ॿार ज़्यादा नख़रो कंदा आहिनि, खाइण पीअण जा चोर हूंदा आहिनि, उहे हिन खीर मां उहे सभु शयूं हासिलु करे सघनि था जेके तव्हां रोज़मर्रा या रूटीन में ॿार खे
ॾियणु चाहींदा आहियो? वॾो मसइलो हूंदो आहे ॿारनि जे लाइ, जीअं ॿारनि खे खीर तमामु ॿारनि जी ग़िज़ा में ज़रूरी हूंदो आहे, ऐड करणु खपे, पर ॿार खीर न पीअंदा आहिनि। त पोइ नूरपुर जी हेॾी का प्रोडक्ट आहे ग्रीन पैकिंग में, नूरपुर जेको ही प्रोडक्ट लॉन्च कई आहे, अच्छा हिन जी पैकिंग एॾी ज़बरदस्त आहे जेका ॿार खे अट्रैक्ट कंदी आहे। उन खां अलावा पैकिंग खे जॾहिं ओपन करे, ऐं हिन जी पैकिंग ॾिसो मथां जेको आहे सो कैप बि आहे हिन खे कैप खे ओपन करे जेकॾहिं तव्हां ॿारनि खे उहो खीर ॾींदो त ॿार जो टेस्ट डेवलप थींदो 100%, इहा गारंटी आहे। त ॿार उन खीर खे लाइक कंदो, ऐं ख़ासि करे जेको आहे न सिर्फ़ु ॿार पर वॾनि खे बि इन खीर जी पीअण जी आदत हुजणु खपे। बिल्कुलु, ऐं उहा ई ॻाल्हि आहे त खीर चवंदा आहिनि त उहे बि हॾा मज़बूत कंदो आहे, ऐं चवंदा छा आहिनि वाक़ई कंदो आहे, कैल्शियम आहे खीर में, ऐं ॾंद बि मज़बूत कंदो आहे। जेके खीर पीअंदड़ हूंदा आहिनि उन्हनि जी ॿटरी ॾाढी सुठी हूंदी आहे। ॿटरी? हा, ॿटरी चइबो आहे सिंधी में। अच्छा, तव्हांखे मतिलबु टिपिकल सिंधी जा वर्ड माना सिखाड़ा पद सही ॻाल्हि, सुहिणनि ॾंदनि खे ॿटरी चइबो आहे, ऐं जेके मतिलबु टिपिकल सिंधी में, ऐं किननि ॾंदनि खे छा चइबो आहे? ॾंद मतलब किना ॾंद। अच्छा, इहो हा करे तो मां सही थी चवां न। सो चवंदा आहिनि कंहिंजी मुस्कुराहट सुठी हूंदी आहे, चवंदा आहिनि ऐं ॾंदनि जी ॿटरी केॾी सुहिणी। न, पर टेटरी बि थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं। टेटरी ॾंद कंहिंखे? टेटरी चोटरी बि हूंदा आहिनि, घणनि खे ईंदा आहिनि। उन खे छा चइबो? तव्हां उहो चवंदो न, पोइ छटरी चओ, छटरी चओ, ॿटरी, छटरी, कंहिंखे त 38 ॾंद बि हूंदा, घणनि खे त माना ई ॾंदनि जे मथां अंदरां ॾंद बि हूंदा आहिनि। वॾो मसइलो आहे इहो बि। इहो त कुदरती मसइलो आहे। बसि हुन शायदि नूरपुर घणो पीअंदो आहे त हुन जा ॾंद अञा वधीक स्ट्रॉन्ग थी निकिरी ईंदा आहिनि। अहिड़ो बि न पीजो जो हेॾा वॾा ॾंद निकिरी अचनि। सो लिमिट में हर शइ जो फ़ाइदो तॾहिं ई मिलंदो आहे जॾहिं असां लिमिट में हुनखे यूज़ कंदा आहियूं। बिल्कुलु, असां बि हाणे थोरो लिमिट में हलूं, ऐं महिमान वेठा आहिनि, टाइम अॻे लेट थी वई आहे, ऐं महिमाननि खे टाइम ॾींदासीं। अॼु भिटाई ते ॻाल्हाईंदासीं, भिटाई जे रागनि ते ॻाल्हाईंदासीं, भिटाई जी शख़्सियत ते ॻाल्हाईंदासीं, ऐं खोड़ सारियूं अहिड़ियूं कचहरियूं तालीम ते कंदासीं, ऐं फ़नी दुनिया में हलंदासीं, झाती पाईंदासीं फ़नी दुनिया में छा थो हले। उनजे लाइ बि असां वटि हिकिड़ा बहितरीनु असांजा महिमान वेठल आहिनि, ऐं असां वधीक तव्हांखे इंतज़ारु न कराईंदासीं। सो हलूं था ब्रेक की तरफ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿीहर तव्हीं खे भली कार पिया कयूं, ऐं असां ऑलरेडी लेट थी वियासीं, ऐं वधीक तव्हांखे इंतज़ारु न कराईंदासीं, छो जो असां वटि तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु ॾाढा महिमान असां वटि इन टाइम सेट ते मौजूदु आहिनि। ऐं अॼु असां कंदासीं, जीअं तव्हांखे ॿुधायोसीं, भिटाई सरकार ते कचहरी, भिटाई खे ॻाईंदासीं, भिटाई जे बारे में ॿुधंदासीं, ऐं हलूं था तारुफ़ जी तरफ़। असांजी राइट साइड ते आहिनि प्रोफेसर डॉक्टर रहमतुल्लाह साहब, कराची यूनिवर्सिटी सां तव्हांजो तालुक़ु आहे, ऐं तव्हां PhD कई आहे कुरानिक स्टडीज़ में। साईं, तव्हां वटि असां कचहरी कंदासीं, ऐं लेफ्ट ते असांजा तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, ऐं प्रोफेशनल आर्टिस्ट जीअं चइजे, जेके नापा मां क्वालिफाई करे चुका आहिनि। अरशद शेख साहब असां सां मौजूदु आहिनि। अरशद भाउ, तव्हांखे बि भली कार पिया कयूं सलाम सिंध में। ऐं असां सां गॾु आहिनि सैयद औरंगज़ेब रिज़वी, सिविल इंजीनियर आहिनि पाण। साईं सां असां जॻहियुनि जे बारे में, बिल्डिंग्स जे बारे में कचहरी कंदासीं, ऐं साईं लास्ट टाइम जॾहिं आया त तमामु सुठी नात पढ़ंदा आहिनि, ऐं इहो इश्क़ु मां सम्झां पियो हर अलाह साईं हर इंसान जे दिलि में बाक़ाइदा महफ़ूज़ करे छॾे। आमीन। ॿियो असां सां गॾु आहिनि बादल राही साहब, जेके हूंदा ई हूंदा आहिनि। नाले मिठो मोहम्मद अली साहब असां वटि वेठा आहिनि। ॿियो असांजा जेके आहिनि अॼु जेके भिटाई खे त ख़ासि करे ॻाईंदा, ऐं वाह जो ॻाईंदा, मूंखे लॻे पियो इंशाअल्लाह, मीर ख़ान नारे जो, वहीद अली ऐं अली नवाज़। सो तव्हांखे बि अदा सां भली कार पिया कयूं सलाम सिंध जे हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में। बिल्कुलु, ऐं सभिनी खे भली कार, ऐं सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां सभु आयो। ऐं जीअं त आसिफ़ चयो,
ऐं अॼु सभिनी बल्कि पूरी दुनिया खे ख़बर आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 280 उर्स मुबारक आहे, जंहिंजो मेलो शुरू थी चुको आहे। पहिरियों ॾींहुं आहे अॼु मेले जो, 3 ॾींहं मेलो रहंदो आहे। ऐं जीअं त तव्हां ख़बर आहे त असांजी सिंध गवर्नमेंट इलाही सुठा इंतज़ाम कंदी आहे मेले जे हवाले सां, ऐं इहा बि हिकिड़ी साराह जोगी ॻाल्हि आहे। हमेशह असां गवर्नमेंट ते तनक़ीद कंदा आहियूं त कुझु चङा कम जेके आहिनि उन्हनि खे साराहण बि घुरिजे। सो बहरहाल रहमतुल्लाह साहब असां सां गॾु आहिनि। पुछंदासीं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जेका ज़ाहिरी ॻाल्हि आहे पूरी दुनिया में मशहूरु आहे, पर बेसिकली सवाल आहे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जा पहलू जेके आहिनि उहे केतिरा आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह कंहिं तारीफ़ जी मुहताज शख़्सियत न आहे। बिल्कुलु। जेकॾहिं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाह जे रिसाले ते नज़र विझंदासीं त उहो सिर्फ़ु हिकु शख़्स जो लिखियलु न आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते घणनि ई माण्हुनि कमु कयो आहे। कल्याण आॾवाणी थियो, गुरबख्शाणी थियो, डॉक्टर नबी बख्श बलोच थियो, उस्ताद लगारी थियो, गुलाम मुस्तफ़ा क़ासिमी, लातादाद लाइन लॻी पई आहे। तक़रीबन कमो बेश 50 नुस्ख़ा अहिड़ा आहिनि जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मुख़्तलिफ़ पहलुअनि सां उलमाअनि पंहिंजे वक़्त जे स्कॉलरनि लिखिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको अथेंटिक ऐं मौजूदा दौर जे एतबार खां जेकॾहिं सिंधी नौजवान, सिंधी माण्हू, सिंधी आवाम जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे सम्झणु चाहे थो, शाह जी शाइरीअ खे सम्झणु चाहे थो, शाह जे सुरनि खे सम्झणु चाहे थो, त डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जिन जेके 6 जुल्दनि जे अंदरि जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ जी शरह सम्झाणी वग़ैरह वग़ैरह जेका उन में पेश कई आहे, उहा असांजे मुआशिरे जे लाइ, असांजे नौजवान तबिके जे लाइ, सिंधियुनि माण्हुनि जे लाइ ऐं सिंधियुनि खां अलावा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सिर्फ़ु सिंधियुनि जो शाइर न हुयो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चए थो, साईं मां सदाई करे मथे सुंदस कार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध खां निकिरी करे हिन पूरी काइनात, पूरी इंसानियत, आलमगीर हिकिड़ो पैगाम खणी आयो। जहिड़े तरीक़े सां जंहिं रिलीजन सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बिलोंग रखे पियो, तालुक़ रखे पियो, उहो बि आलमगीर आफ़ाक़ी मज़हब हो। ऐं जेको फ़िक्र शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॾिनो हुयो उहो बि आफ़ाक़ी ऐं आलमगीर हुयो। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ जे अंदरि जेकॾहिं असां नज़र विझंदासीं त कुझु मुहक़िक़नि कुझु सुरनि खे कढियो आहे, कुझु मुहक़िक़नि कुझु सुरनि खे दाख़िल कयो आहे। मिसाल तौर ते मां प्रोग्राम जे क़िलत जे टाइम जे क़िलत जे एतबार खां कुझु ॻाल्हियूं मां तव्हांजे आॾो रखंदो हलंदुसि त हिते मौजूदा हालात जे अंदरि, मौजूदा दौर जे अंदरि बस मुहक़िक़ अहिड़ा आहिनि जेके चवनि था शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सुर केॾारो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो न आहे, इहो दाख़िल थियलु आहे ॿियनि मां। ऐं उन खां अलावा सुर बिलाल बि, इहे बि अहिड़ा सुर आहिनि। सुर बिलाल जेको आहे मखदूम बिलाल जी तरफ़ मंसूब थियलु आहे। ऐं उन खां अलावा जेका सुर केॾारो, उन सुर केॾारे खे जेकॾहिं असां तव्हां पढ़ंदासीं त उन में एहसान फ़क़ीर जो तख़ल्लुस इस्तेमालु थियलु आहे। त इन जो मतिलबु आहे त हीअ 2 सुर जेके आहिनि इहे मुख़्तलिफ़ जेके उन वक़्त जा जेके शाइर हुआ। ऐं बिलाल हिकिड़ो फ़क़ीर, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो फ़क़ीर बि रहियो आहे, मुरीद बि रहियो आहे, तमामु घणो घुरो रहियो आहे। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जेका आहे उहा आफ़ाक़ी शाइरी आहे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेकॾहिं असां सीरत ते ऐं उन जे पस मंज़र ते, उन जे ख़ानदान ते नज़र विझंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा वॾा जेके हरात खां आया, ठीकु आहे। उन्हनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जेको नसब आहे उनखे जेकॾहिं असां वठंदासीं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, उनजो वालिद साहिबु शाह हबीब, उनजो वालिद शाह अब्दुल क़ुदूस, उनजो वालिद शाह जमाल ऐं उनजो वालिद शाह अब्दुल करीम बुलड़ी वारा, उहे पाण उन वक़्त जा तमामु अज़ीम ऐं वॾा शाइर गुज़रिया आहिनि। इन ख़ानदान में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पाण अज़ीम शाइर जेको अञा ताईं आहे जो ताक़यामत ताईं रहंदो। ऐं उन ई ख़ानदान जो परॾाॾनि जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ जो जेको हुयो शाह करीम बुलड़ी वारो, उहो बि असांजो आवाम सिंधी माण्हू इन खां ॼाणनि था पिया त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेका विलादत थी आहे इहा बि हिकिड़ी तअजुब जोगी ॻाल्हि आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जेका सीरत आहे, जंहिंजी हयात आहे, उहा बि 63 वरे आहे। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजी जेका वरे जेका ज़िंदगी आहे उहा बि 63 वरे आहे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह 1699 हिजरीअ में पैदा थिया आहिनि ऐं 1752 में
14 सफ़र 1752 में छा थिया उहे उन्हनि वफ़ात कई आहे, उन्हनि रहलत फरमाई आहे। त इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां हिकिड़ो पस मंज़र आहे। इन पस मंज़र खे ॾिसी करे जेकॾहिं असां सिर्फ़ु चवंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजो सिंध जो शाइर आहे, असांजो शाइर आहे, इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां नाजाइज़ी आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेके मोहतरमा तव्हां जेको सुवालु कयो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा जेके शाइरीअ जा जेके रुख़ आहिनि उहे बि अज़ीम आहिनि, उहे बि घणा आहिनि। बस माण्हू चवंदा आहिनि रुमानवी शाइरी आहे, अवामी शाइरी आहे, इनक़िलाबी शाइरी आहे। मां इन शइ ते अचां पियो तव्हां वटि। नेक्स्ट क्वेश्चन मुंहिंजो इन सां रिलेटेड ई हो ऐं इन ते थोरी कंट्रोवर्सीज़ बि आहिनि ऐं उन्हनि खे बि उन ते बि असां जेको आहे सो रोशनी विझंदासीं, उहे दूर अॼु थींदियूं इंशाअल्लाह। ऐं हाणे असां वटि ॿिया महिमान आहिनि। अरशद साहब ठीकु ठाक। अरशद, मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे की मां जॾहिं स्क्रोलिंग कंदो आहियां ज़ाती तौर ते आर्ट सां जेको रिलेटेड माण्हू हूंदो आहे न, त पोइ उहो ॻोल्हींदो आहे की यार को नओं को अहिड़ो आर्टिस्ट को आहे जेको अचे पियो, वधे पियो। छो जो असां वटि हिकिड़ो फ़नी जेका दुनिया आहे उन में हिकु त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु कंदो आहे पंहिंजे ब्रेड एंड बटर जे लाइ बि कुझु कंदो आहे हिकिड़े शौक़ सां गॾु न, त उहो ब्रेड एंड बटर त आहे कोन। त इन जे करे असां वटि असांखे ॻोल्हणो पए थो आर्टिस्ट बदकिस्मती सां की यार को निकितो आहे को आर्टिस्ट। छो जो जॾहिं उहो इश्क़ हूंदो आहे न त उहो निकिरी ईंदो आहे। बिल्कुलु। सो तव्हांखे इन शइ जो ख़बर आहे की करंट स्टेटस छा आहे आर्ट जे हवाले सां। उनजे बावजूदि मां तव्हांजो जेकॾहिं इश्क़ ॾिसां आर्ट जे हिसाब सां, जेका तव्हांजी लगन जेको जुनून तव्हांखे ॾिसां पियो, त उहो त तव्हां पाण बि तव्हांखां पुछंदासीं बि कीअं शुरूआति कई तव्हां? शुरूआत मुंहिंजी लाड़काणे मां थी आहे 2014 में। उते मुंहिंजे इरिगेशन डिपार्टमेंट में एज़ अ सब इंजीनियर कमु कंदो हुयुसि। त मुंहिंजो कोलीग हुयो ममताज़ अबड़ो साहब, उन ड्रामास कया बि आहिनि हिते सिंध टीवी ते बि, थिएटर जा माण्हू हुया। पोइ उन्हनि मूंखे थिएटर ॾेखारियो हिते लाड़काणे में। थिएटर ॾिसण सां ई माना हिकिड़ो अट्रैक्शन फील थी त कमाल जी शइ कनि पिया। पोइ उन्हनि सां ई गॾु फस्ट प्ले मां कयो। जॾहिं कयो फस्ट प्ले त उनखां अॻु में इहा मां ॿुधायां थो स्टार्ट एक्टिंग जी, बट इन खां अॻु में बि मूंखे इहा जुस्तजू हुई त मूंखे अहिड़ी शइ करणी आहे जंहिंमें थोरी यूनिकनेस हुजे, जंहिंमें थोरी टफनेस हुजे, जंहिंमें मां जुस्तजू कयां, माना सोली न हुजे। इन शइ जी ॻोल्हा में हुयुसि। डिफरेंट जॉब्स त कंदो हुयुसि पर इन शइ जी ॻोल्हा में हुयुसि। उहा मूंखे अची थी थिएटर में मिली। सो उते कुझु थिएटर कयो मां, लाड़काणे मां कयो, कराची में कयो, बट पोइ अंदाज़ो थियो छो जो ॿाहिरि ॾिठोसीं कमु दुनिया में छा थिए पियो, त पोइ इहो फील थियो त इन शइ खे इन जी ट्रेनिंग वठिजे, एक्टिंग जी प्रॉपर तरीक़े सां ट्रेनिंग सिखी करे। ऐं पोइ छो जो पूरी दुनिया में ईअं ई आहे, प्रॉपर ट्रेनिंग थींदी आहे। केतिरा ई साल आर्ट जा स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि ऐं पोइ वञी करे उहे कमाल जा कम थिएटर में थी विया या फिल्म्स थी विया कंदा आहिनि। सही। सो 2019 में वरी कराची शिफ्ट थियुसि। सही। तेसि ताईं कुझु रीजनल टीवी चैनल से कमु बि कयो हुयो, सीरियल्स में। जीअं कोई जॉब कंदो आहे, इंटर्नशिप जी तलाश। हा, मतिलबु कम एक्सपीरियंस गेन कयो जी, बिल्कुलु। सीरियल्स में या टेली फिल्म्स में। उनखां पोइ 19 में आर्ट्स काउंसिल में वियुसि। सही। उते 6 महीननि लाइ ट्रेनिंग कई। उनखां पोइ वरी 2020 में नेपा आयुसि मां। कीअं ॾिसो पिया हिकिड़ो त आहे थिएटर आर्ट, ठीकु आहे, जंहिंमें तव्हां बिल्कुलु लाइव पिया वञो, जंहिंमें कोई ब्रेक न आहे, जंहिंमें कोई मतिलबु न आहे की तव्हांखे क्यू, ठीकु आहे, टैक्स न आहिनि तव्हां कुझु न आहे। ऐं हिकिड़ी कैमरा खे तव्हां ॾिसो पिया, हिन में 50 टैक्स तव्हां वठी सघो था। बिल्कुलु। रीटैक्स वठी सघो था, रीटेक। बिल्कुलु। त मां कीअं ॾिसो था ॿिन्ही खे? ऐं तव्हां थिएटर आर्ट में ॾिसो त उन में तव्हांखे सिधी ॻाल्हि आहे की फाइनेंशियली एतिरो मतिलबु थिएटर आर्ट खे असां वटि पाकिस्तान में एतिरो फाइनेंशियली माण्हू नथो करे सर्वाइव। ऐं हुन स्क्रीन में हालांकि जेका मतिलबु ॾिठो हिन ते ईज़ी आहे कंपेरेटिवली। इनखे इन ॿिन्ही एक्टिंग खे कहिड़े तरीक़े सां ॾिसो? ॿई डिफरेंट फॉर्म्स आहिनि एक्टिंग जा। थिएटर में इहो आहे त अल्टीमेट फॉर्म आहे थिएटर। तव्हां जेकॾहिं 2-3 महीना हुन जे लाइ प्रोसेस तयारी कंदा आहियो, रिहर्सल्स रिसर्च कंदा आहियो किरदार ते, त कंहिं किरदार जो बिहेवियर छा आहे, सोचे छा थो, साइकी छा आहे हिनजी, उहा पूरो रिसर्च करण खां पोइ रिहर्सल थींदी आहे। रिहर्सल में वरी शयूं सेट महीना लॻी था वञनि, 2 महीना खनि लॻी था वञनि। अच्छा, डिपेंड करे थो त स्क्रिप्ट केतिरी वॾी आहे। मतिलबु प्ले जीअं शेक्सपियर जा प्लेज़ आहिनि,
वो 3-4 घंटे जा आहिनि, मतिलबु उहे एतिरा थोरा बुक्स हूंदा आहिनि, सॼा यादि करणा हूंदा आहिनि। ऐं हाणे मॉडर्न प्ले में त ईअं आहे त 1.5 खां 2 कलाक जा आहिनि, पर पोइ उन लाइ बि माना 2 महीना खपनि रिहर्सल्स लाइ। त उहो 2 महीना जो प्रोसेस आहे प्रॉपर, फिज़िकली ट्रेनिंग आहे, मेंटली ट्रेनिंग आहे। उहो 2 महीननि जी लॻातार महिनत खां पोइ वञी असां शो करण जे क़ाबिल थींदा आहियूं स्टेज ते। पोइ 2-2.5 कलाक जेके हूंदा आहिनि, उहे जेके 2-2.5 कलाक शो जा हूंदा आहिनि, उहे असां उन किरदार जी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। तव्हां उन दुनिया खां कटिजी वेंदा आहियो, पंहिंजी दुनिया खां कटिजी वेंदासीं। अरशद न रहंदो, पोइ जेको किरदारु हूंदो 2-2.5 कलाक, उहो उन जे किरदार में ई जीअंदा आहियूं। वाह वाह, कमाल कमाल जो हिकिड़ो मां सम्झां थो इहो जेको थिएटर आर्ट, थिएटर जेको ॾिठो ऐं सही आर्टिस्टनि खे ॾिठो तो समझी वेंदो त केतिरी दुनिया वॾी आहे। सही। अच्छा, घटि आहे इलाही टाइम भी। ऐं औरंगज़ेब साहब इस सां वेठो आहे, आपसे गुफ्तगू करेंगे, लेकिन एक कलाम सुनते उसके बाद छा ॿुधाईंदो? जैसी जियारी जियारी ते सिहादी रख जा हिज़ में, मोथा जी मखलूक जी तूं कादिर मकारी, अरबी अब्दुल लतीफ़ खे कवेल न विसारी, पुरकछ पियारी भरे जाम जन्नत मां। ओ जियो जियारो मुझो, जियो जियारो, जियो जियारो मुझो, जियो जियारो, कीन मूंखे विसारियो, कीन मूंखे विसारियो, जियो जियारो मुझो, जियो जियारो, इशारे साण वो तारो, इशारे साण वो तारो, कीन मूंखे विसारियो, कीन मूंखे विसारियो, जीव जियारो मुझो, जीव जियारो, जीव जियारो मुझो, जीव जियारो। सामूह करे सुपारी, 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 निर्मल नूर निहारो निहारो, निर्मल नूर निहारो निहारो, कीन मूंखे विसारियो, कीन मूंखे विसारियो, जीव जियारो मुझो, जीव जियारो, जीव जियारो मुझो, जीव जियारो।
शाह लतीफ जे लालऊं लाल लतीफ जे अदियूं शाह लतीफ जे लालऊं लाल लतीफ जे अदियूं शाह लतीफ जे लालो घोट लतीफ जे लालन खेत उतारियो उतारियो लालन खेत उतारियो उतारियो पीर मूंखे विसारियो पीर मूंखे विसारियो जीव जीआरियो मुंहिंजो जीव जीआरियो जीव जीआरियो मुंहिंजो जीव जीआरियो कमाल कमाल मज़ो अची वियो बिल्कुलु हिन सेट ते सॼी दोस्त में कैफ़ियत तारी थी वई छा त कलाम हुयो साईं अचूं पिया पर ब्रेक वठूं पोइ असांजी पंहिंजी कचहरी खे कंटिन्यू कयूं था सो व्यूअर्स केॾांहुं बि न वञो असां गॾु रहंदा मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक सलाम सिंध में एक दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भली कार कयूं था ऐं असांजा ख़ूबसूरत महिमान सां गॾु आहिनि हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हवाले सां कचहरी भले पई ऐं असां सां जेके ॿिया असांजा महिमान आहिनि औरंगज़ेब रिज़वी सिविल इंजीनियर उन्हनि सां बि जेको आहे पंहिंजी कचहरी कंदासीं हाणे अच्छा सर का सवाल कंदासीं त आपने सिविल इंजीनियरिंग की एजुकेशन कहाँ से हासिल की और सिविल इंजीनियरिंग का ही शोबा आपने क्यों चुना सबसे पहले तो ये बताएं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो ये बताऊं कि प्राइमरी एजुकेशन के बाद ये पता चला कि ड्राइंग वगैरह काफ़ी अच्छी है तो सेकेंडरी एजुकेशन जो है वो टेक्निकल स्कूल से हासिल की। उसके बाद फिर डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियर यानी DAE का सर्टिफिकेट लिया और फिर NID यूनिवर्सिटी से सिविल इंजीनियरिंग की। और चूँकि बचपन से ही शौक़ था ड्राइंग वगैरह बनाने का, इस काम का, कंस्ट्रक्शन का, तो इसी फील्ड में जो है ना वो एजुकेशन मिली और इसी फील्ड में काम भी कर रहा हूँ। ज़बरदस्त। और साहब एक चीज़ जो है हम तो देखते हैं आपने माशाल्लाह इतनी मेहनतें की हैं बिल्कुल एक फील्ड को मतलब जिस तरह से अरशद की बात करें अरशद ने एक्टिंग में एक टाइम दिया है सीखा है प्रॉपर ठीक है। आजकल आप अच्छी मतलब जैसे इवन गवर्नमेंट के इदारे हैं वहाँ पे जब टेंडर आता है तो टेंडर वो लेते हैं खुदा की कसम जो मैं समझता हूँ कि एक छोटा सा उनको टास्क देना 2-3 ईंटें बना के कबूतरों की वो बनाओ कोठी बनाओ वो भी सही नहीं बना सकते उनको करोड़ों के टेंडर मिल जाते हैं। तो ये इनजस्टिस किस तरह से आप देखते हैं क्या चल रहा है ये? असल में कंस्ट्रक्शन में सिविल इंजीनियरिंग के अंदर तो बेसिकली जो लोग पढ़ लिख के आते हैं तो उनका तो अपना अलग एक तादाद है, लेकिन बहुत सारे लोग ऐसे हैं जो कि बग़ैर पढ़े इस फील्ड में कुछ काम करके आ जाते हैं। तो उसमें चूँकि ताल्लुकात भी होते हैं और बहुत सारे मरासिम होते हैं लोगों से उनके, तो इस हवाले से काम ले लेते हैं और काम करके देते हैं आगे। अब उसमें काम की क्वालिटी जो है वो ज़ाहिर बात है कि क्योंकि वो उन्होंने बेसिक एजुकेशन ली भी नहीं होती इस फील्ड में, तो फिर वो जैसे तैसे करके भी काम को करते हैं, बस काम से काम मिलता रहता है, काम करते रहते हैं। लेकिन बाकायदा एजुकेशन लेकर के जो काम किया जाएगा तो उसकी फिर क्वालिटी अलग होगी, उसकी बात अलग होगी। हम इस तरफ आएंगे अभी क्योंकि दुनिया जो है क्लाइमेट चेंज जिस तरह से हो रहा है और उस तरह से अभी इको फ्रेंडली मतलब आर्किटेक्ट में भी वो लोग काफ़ी प्रेफर कर वहाँ जा रहे हैं, तो उस पर हम डिस्कस करेंगे। फिर आज भिटाई का दिन है तो भाई ने कहा तालीम नहीं ली होती तो आशीर्वाद ली होती है। आशीर्वाद तालीम नहीं भी हो तो मसला नहीं होता। सही आशीर्वाद लेना भी तालीम में सही किस तरह से टेक्निकल ये बड़ी कहाँ पे लेना किससे लेना है वो चीज़ें उन्होंने ली होती हैं, हम सिर्फ तालीम लेते हैं इसलिए। ये बिल्कुल बिल्कुल सही है, ये हकीकत है। अल्लाह ताला जो है इस सिस्टम से बस तभी आप देख रहे हैं किस तरह से हमारे साईं खां ये सवाल पुछा कयो आहे न त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो जेको गुंबद आहे उहो इंजीनियरिंग जे हिसाब सां उहो माशरती जो इन्वायरमेंट आहे उन जे हिसाब सां कीअं बहितर आहे छा आहे अहिड़े क़िस्म जूं सही आहे। जेकॾहिं इहो जेको सवाल तव्हां सुठो रेज़ कयो आहे इन ते रोशनी विझो। भिटाई साहब की शरीन है टेक्निकल हिसाब से तव्हां सही क्वेश्चन के शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह का जो गुंबद है जो मज़ार है आपके इंजीनियरिंग पॉइंट ऑफ व्यू के एतबार से उसको किस तरह होना चाहिए था? उस वक्त तो इंजीनियरिंग या उस वक्त तो इतनी तालीम जदीद
चीज़ें नहीं हुआ करती थी, उन्होंने जितने पुराने लोग थे उन्होंने बनाया। तो इस चीज़ को आप क्या देखते हैं? कभी आपने सोचा होगा कि पुराने जितने भी लाल शहबाज कलंदर है, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई है, सचल सरमस थे, इनके जो गुंबद हैं, जो इनके जो मज़ारे हैं, वो उस एतबार से भी सही हैं या आज के इंजीनियरिंग भी इसको मानती है? इसके हवाले से थोड़ा। नहीं, असल में सिलसिला ये है कि उस वक्त जो कारीगरी थी, जो सारी मीनाकारी थी, कशीदाकारी थी, वो इस वक्त नहीं है। उस वक्त जो मेहनतें लोगों ने हाथ से कर ली अपने हिसाब से, तो वो आज इंजीनियरिंग के अंदर भी वो मेहनतें नहीं हो पाती। नो डाउट कि वो कंस्ट्रक्शन आज भी मकबूल है सारी। जिद्दत तो भी आ गई है, काफ़ी इक्विपमेंट्स अभी आपको ज़्यादा मिलेंगे, एडवांस है सब कुछ, उसके बावजूद फिर क्यों इस तरह की चीज़ें नहीं बन रही? असल में बात ये है कि वो उस तरह के अब कारीगर नहीं है, उस तरह की जो है ना वो डिमांड नहीं है, रिक्वायरमेंट नहीं है, इतना टाइम है ना करने का। तो अब लेटेस्ट टेक्नोलॉजी है, लेकिन काम बहुत फास्ट हो गया है, बहुत ज़्यादा जो है ना वो अब वक्त नहीं मिलता इन चीज़ों को करने के लिए, और ना ही इतना पैसा होता है इन चीज़ों पे इतना इन्वेस्ट किया जा सके। तो ये सब बातें हैं जिसकी वजह से एडवांस तो कंस्ट्रक्शन हो गई है, लेकिन वो जो सारी मीनाकारियाँ थी ना, सारी जी कशीदाकारियाँ थी जो मज़ारों पे या उन पे मिलती हैं, वो आजकल की नहीं होती। सही तव्हां जी तरफ़ पिया जंहिं बेत भाया से आयतूं आहिनि, तव्हां हिकिड़ो PhD कया कुरानिक स्टडीज़ में, जी तव्हां इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो, कीअं इन खे तफ़सील सां में वेंदो? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेकॾहिं शाह जे रिसाले ते तव्हां नज़र विझंदो त सैकड़ों कई क़ुरान मजीद जूं आयतूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शाइरीअ जे अंदरि ज़िक्र कयूं आहिनि। अलस्तु बिरब्बिकुम क़ालू बला। अॼु मां वेठो पढ़ां पियो, मूंखे पाण खे बि ज़ाती शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते शौक़ु आहे। तक़रीबन 8-10 जेके मुहक़िक़ आहिनि उन्हनि जा मूं वटि जहा या रिसाला मौजूदु आहिनि। ठीकु आहे, उन्हनि में मां ॾिसां पियो त मुंहिंजो सोच दिलि में इहा ख़्यालु आयो त जंहिं शेरनि में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई क़ुरान जूं आयतूं ज़िक्र कयूं आहिनि न, हिकिड़ी वल आसिर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र, इहा क़ुरान मजीद हिकिड़ी आयत पूरो जेको आहे वतवासो बिल हक़ वतवासो बिस सबिर, इहा आयत पूरी ज़िक्र कई आहे। जे तूं बेत भाई से आयतूं आहिनि जो मतिलबु इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजी शाइरीअ जे अंदरि उहो पैगाम ॾिनो आहे, उहो नज़रियो, उहा सोच, उहो फ़िक्र ॾिनो आहे जेको पैगाम क़ुरान जो आहे। ठीकु आहे, उन खां हटी करे जेकॾहिं असां कुझु ॿिनि मुख़्तलिफ़ शेरनि ते जेकॾहिं इंसान मां ग़लती थींदी आहे, पैगम्बर खां अलावा काई बि शख़्सियत परफेक्ट नाहे हूंदी। ठीकु आहे, पैगम्बर जी शख़्सियत परफेक्ट आहे, बाक़ी कमी कोताही हर अंदरि हूंदी आहे। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शेरनि जे अंदरि तक़रीबन मूं हिन वक़्त ताईं जेके अहिड़ा शेर लधा आहिनि उन्हनि जे अंदरि तक़रीबन 30 खां 35 आयतूं मां लिखी करे रखियूं आहिनि। त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह क़ुरान मजीद पंहिंजे शाइरीअ जे अंदरि बि इस्तेमालु कयो आहे, आंदो आहे। हिते वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़िक्र करणु लाज़मी आहे, जेके असांजा दोस्त चवंदा आहिनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जेको आहे उहो अणपढ़ियो हुयो। हिते थोरो एतिराज़ु अचे थो। मुहक़िक़नि कुझु राया पेश कया आहिनि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अखर पढ़ अल्फ़ जो वरक़ सभु विसार। ठीकु आहे, इहो चई करे इहा ॻाल्हि, इहो फ़िक्र पेश कयो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कुझु न पढ़ियो आहे। जेकॾहिं असां उन वक़्त जे इस्लामिक स्टडीज़ जेका हुई, उन जा जेके बेसिक किताब हुया, उन्हनि जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताबनि जे अंदरि तज़किरो कयो आहे। कंज़ काफ़िया, ठीकु आहे, क़ुदूरी, कंज़ काफ़िया क़ुदूरी उहे किताब आहिनि जेके फ़िक़ह जा बुनियादी किताब आहिनि, उन दौर में पढ़िया वेंदा ऐं अॼु उहे साॻिया पढ़िया वञनि था पिया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन्हनि जो तज़किरो कयो आहे। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो इन ॻाल्हि खे सम्झाइण लाइ मिसाल ॾींदो हलां त उन दौर में कलोड़ नूर मोहम्मद कलोड़े साहिब, शाह अब्दुल लतीफ़ दौलतपुर में जिन्हनि जा जी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे जलालुद्दीन रूमीअ जो रूमी पूरी गिफ्ट करे ॾिनी। उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां गॾु हूंदो हुयो, शाइरी शाह रूमी जी। उन खां अलावा शाह अब्दुल करीम बुलड़े वारे जी शाइरी शाह अब्दुल करीम सां गॾु हूंदी। उन खां टी शइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह सां जेका शइ हूंदी हुई उहो क़ुरान मजीद हूंदी। इहे टे शयूं जंहिं शख़्स सां गॾु हूंदियूं, छा उहो माण्हू अणपढ़ियल हूंदो? रूमी फ़ारसी शाइरी आहे हुनजे अंदरि। फ़ारसी पढ़ण खां बग़ैर इहा ॻाल्हि त असां चई सघूं था जेको माण्हू, जेको शख़्स, जेको फ़र्द मुआशरे मां तजुर्बात वठी करे उहे पंहिंजा गुफ़्ता उहे पेश करे सघे थो, शाइरी करे सघे थो, उहा शइ असां मञूं था पिया। पर पढ़णु उहो अणपढ़ियल माण्हू नथो पढ़ी सघे। इनखे मां थोरो पोइ ते वठी वञा मिसाल तौर ते सम्झण लाइ, जेकॾहिं असां पाण खे सम्झायूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हवाले सां इहा ॻाल्हि अचे थी पई त पाण उम्मी हुआ। क़ुरान मजीद बि इन में चए थो त क़ुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मी हुया, अणपढ़ियल हुया। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सबूत मिले थो पियो त जॾहिं सुलह हुदैबिया
थी हुई त सुलह हुदैबिया जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको कातिब हुयो उहो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हुआ उन्हनि लिखियो त मिम मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ां। त उन्हनि जेके ॿी धुर हुई उन्हनि एतिराज़ वारियो त असां मोहम्मद बिन अब्दुल्ला त मञूं था, मोहम्मद रसूलुल्लाह नथा मञूं, इन रसूलुल्लाह खे कटियो। तो हज़रत अलीअ खे चयो, हज़रत अली चयो त मां त नथो कटे सघां, मोहम्मद रसूलुल्लाह तव्हां आहियो हक़ीक़त में। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे ॾेखार उहो किथे लिखियलु आहे। माना पाण पैगंबर हुया पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन वाक़े में इहा ॻाल्हि साबित थी पई त उहे वर्ड बि न पिया सुञाणे सघिया त रसूलुल्लाह किथे लिखियलु आहे। हज़रत अली हथु रखियो, ॿुधायो हे आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन ते कलम घुमायो। त इन मां इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे इहे टे किताब जेके वक़्त जा अहम किताब आहिनि, रूमी जी जेकी शाइरी आहे उहा आम माण्हू खे सम्झ में न ईंदी, उहा फ़ारसी शाइरी आहे, ऐं क़ुर मजीद ऐं शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जी शाइरी, ऐं असां चऊं जेकर यादि हुजे, यादि घणनि फ़नकारनि खे, दोस्तनि खे, अहबाब खे, अणपढ़नि खे शयूं यादि हूंदियूं आहिनि, उहा ॻाल्हि मञूं था। पर इन मां इहा नुक़्तो जेको आहे असांखे सम्झ में अचे थो पियो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थोरो या घणो पढ़िया ज़रूरु हूंदा, जंहिंजे को पढ़णु ईंदो हुजनि, बग़ैर पढ़ण जे उहे पंहिंजी ज़िंदगीअ खे अॻिते वधी न आया। सही अचूं पिया तव्हांजी तरफ़ वरी। अरशद, मां तव्हांजी तरफ़ अचां पियो। तव्हां माशाल्लाह शेक्सपियर खे जे उन जे आर्ट खे तव्हां जेको आहे सो प्रोमोट कयो पिया, ऐं तमामु सुठो माना कमु कयो पिया, आर्ट जे हवाले सां परफॉर्म कयो पिया उन जे छा चइजे प्लेस खे। ठीकु आहे, असां वटि भिटाई सरकार आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मां सम्झां पियो गोरो अची करे उहो उन ते रिसर्च करे थो, उहो अची करे ते PhD करे थो। तव्हां हितां जेको आहे शेक्सपियर जा प्लेस कयो पिया, छा तव्हांजे दिमाग़ में इहो न आयो त भिटाई सरकार जो जेको ख़ज़ानो आहे इन खे इन आर्ट में थ्रू इवन मां इहो मां कल्चरल डिपार्टमेंट खे बि चवां पियो, सिर्फ़ु भिटाई खे जे राग खे वञी करे कल्चर ते जेके इवेंट थियनि पिया ॻाइणु भिटाई जे जो हक़ अदा करणु न आहे। भिटाई जे जेकॾहिं उन बेतनि खे, भिटाई जे उन जेको आहे सो सोच खे, विजन खे जेकॾहिं असां आर्ट जे थ्रू रिप्रेज़ेंट कंदासीं त आम माण्हू बि सम्झी सघंदो न। त उन ते तव्हां कुझु कमु सोचियो आहे, कुझु कमु करणु चाहियो था? सोचियो आहे, ऐं हिन महिल ताईं जेकॾहिं न थियो आहे त मुंहिंजे हिसाब सां हुनजो रीज़न इहो आहे त शाह साहब जी जेका टेक्स्ट आहे उहो पोएटिक फॉर्म में आहे, न कि थिएट्रिकल स्क्रिप्ट फॉर्म में। त जॾहिं असां थिएटर को प्ले कंदासीं त उनजे लाइ असांखे स्क्रिप्ट खपे, स्क्रिप्ट फॉर्म में। त उनजे लाइ उनजी एडॉप्टेशन थींदी, शाह साहब जे जेका पोइट्री आहे उनखे खणी करे उन मां उनखे स्क्रिप्ट फॉर्म में आणणो पवंदो, उनखां पोइ उन ते कमु थी सघे थो। इन जे लाइ कम लाइ असांखे ज़िया मोहिद्दीन साहब जन हिकिड़ो दफ़ो सॾियो ऐं चयो त तव्हां अमर जलील साहब ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जन जी टेक्स्ट खे खणो ऐं हिन ते प्लेस ओरिजिनल प्ले पंहिंजा सिंधी खणी करे नापा में कयो। छो जो नापा नेशनल अकेडमी आहे त पूरे असां चाहियूं पिया त सिंधी, बलोची, पंजाबी सभिनी जी टेक्स्ट ओरिजिनल जेका आहे हिते थिए। त उनजे लाइ असांजी प्लानिंग हुई इहा, उन ते बल्कि कमु कयूं बि पिया, मां ऐं तारिक राजा, उमेर भुट्टो ऐं पारस मसरूर। त अमर जलील साहब ते त कमु स्टार्ट थी चुको आहे, उनजी स्टोरी टेलिंग हले पई हाणे पूरी सिंध में, असांजो ग्रुप करे पियो। बाक़ी हाणे शाह साहब जे हिते इंशाल्लाह स्क्रिप्ट फाइनलाइज़ करे मां तव्हां दोस्तनि, तव्हां यंगस्टर्स आहियो, तव्हां जो मतिलबु हुजणु खपे जीअं कल्चरल डिपार्टमेंट असां चऊं पिया, असांजो हिकिड़ो इदारो आहे, उन वटि फंड्स आहिनि, बजट्स आहिनि, रुगो राग कराइणु रुगो इहो इनफ न आहे। न हिननि खे अप्रोच कबो कल्चर डिपार्टमेंट, इहो ठाहियूं पिया बिल्कुलु इंशाल्लाह। चलो बेस्ट ऑफ लक। इहो इन शइ खे सुठो थियो की तव्हांजी सोच आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। न बिल्कुलु आहे, पोइ इहा ई कामयाबी ॾे वठी ईंदी आहे। सो छा था ॿुधायो था असांखे अॼु?
जे मूंखे सोढ लॻी न सिकाए ओ दिल में दर्द फिराक जा मन में मच मचाए प्रिय तुझे जी पाए बुढ़ल जी अंदर झड़का दे हो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो वा वो सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे ही केरो आहे केर थी आयो आहे हितड़े आयो आहे हितड़े ही केरो आहे केर थी आयो आहे हितड़े आयो आहे हितड़े ही केरो आहे केर थी आयो आहे हितड़े आयो आहे हितड़े आयो आहे हिन मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे मोहब्बती मिजाज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में हर जाए तुझे हुस्न जो जलवो व नजर में जलवो व नजर में हिन हमदम हम राज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन हमदम हम राज खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे पंहिंजो ताहे पाण ॾिठल यार खे सजदो ॾिठल यार खे सजदो पंहिंजो ताहे पाण मिठल यार खे सजदो मिठल यार खे सजदो पंहिंजो ताहे पाण ॾिठल यार खे सजदो ॾिठल यार खे सजदो ॾिठल यार खे सजदो हिन नीह जे निमाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन नीह जे निमाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे
जे थो अंदर पयो बोले अंदर पयो बोले केरु अता जो पयो अंदर पयो गोले अंदर पयो गोले ही केरु अता जे थो अंदर पयो बोले अंदर पयो बोले अंदर पयो बोले अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे अल्लाह जे आवाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे कमाल ज़बरदस्त मज़ो अची कंटिन्यू कयो था ब्रेक जो टाइम थी वियो आहे सो असांजे लाइ साई ज़रूरी हूंदी आहे ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ वरी गॾु मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक जी सलाम सिंध में हिकु दफ़ो ॿी रता सभिनी खे भली कार कयूं था ख़ूबसूरत कचहरी बि असांजी हले पई ऐं औरंगज़ेब साहब बि असां सां गॾु आहिनि ऐं गॾोगॾु आसिफ़ जेको आहे असां पंहिंजे घरनि जे बिल्डिंग्स के बारे में भी थोड़ी घनी इन्फॉर्मेशन वठंदा रहूं। अच्छा, आपसे पूछना ये चाहूँगी कि जैसे एक बेंगलो बनता है फिर पूरी इमारत खड़ी कर देते हैं, क्या फ़र्क होता है? देखिए, मल्टी स्टोरी प्रोजेक्ट चाहे वो शॉपिंग मॉल हो, रेजिडेंशियल बिल्डिंग हो, कमर्शियल हो और कोई बेंगलो हो, तो इनकी कंस्ट्रक्शन में जो बेसिक फ़र्क ये होता है कि मल्टी स्टोरी प्रोजेक्ट जो हैं उनके पहले जो स्ट्रक्चर हैं पहले बनाए जाते हैं और उसमें सिर्फ कॉलम होते हैं, बीम होती हैं, स्लैब होते हैं और उसकी जो दीवारें हैं वो बाद में बनाई जाती हैं। यानी मल्टी स्टोरी प्रोजेक्ट में जो वॉल्स होती हैं, जो दीवारें होती हैं वो फिनिशिंग में आती हैं। अच्छा। और बेंगलोर में पहले हम दीवारें बनाते हैं, वॉल्स बनाते हैं, फिर हम उसकी छत डालते हैं, इस तरह से चलते हैं। तो बात एक ही है लेकिन स्टाइल का फ़र्क है, कंस्ट्रक्शन के स्टाइल। अच्छा अर्शद खां इहो पुछंदसि त जीअं तव्हां थिएटर बि कयो आहे, माशाल्लाह टीवी में बि तव्हां कमु कयो था, त जेको आहे थिएटर ऐं टीवी छा फ़र्क़ु आहे, मतिलबु फॉर्मेट कीअं? फ़र्क़ु टेक्निकली त आहे, तमामु घणो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो त मेजर फ़र्क़ु इहो आहे त तव्हां थिएटर में लाइव आहियो, देयर इज़ नो एनी कट, तव्हां फ्रॉम ए पॉइंट खां बी पॉइंट ताईं स्ट्रेट वेंदो, विच में को इंटरवल थींदो आहे, विच में 5-10 मिंट जेकॾहिं वॾो प्ले हूंदो आहे त बाक़ी न त तव्हांखे थ्रू आउट वन गो में वञिणो आहे। टेलीविज़न ऐं फिल्म्स में ईअं आहे त तव्हां कट टू कट कंदा आहियो। थोरी एक्टिंग में वेरिएशन्स ईअं आहिनि त प्रोजेक्शन थिएटर में वधीक करणी पवंदी आहे, छो जो ऑडियंस पोइ हिते वेठी हूंदी आहे त असांखे प्रोजेक्ट करिणो हूंदो आहे आवाज़, हुनजी एक्सरसाइज़िस थींदियूं आहिनि, उहो असां डेली एक्सरसाइज़िस कंदा आहियूं त जीअं जेके पोइ हिते ताईं माण्हू वेठा आहिनि उन्हनि सभिनी ताईं क्लियर आवाज़ पहुचे, त उनजी एक्स्ट्रा एक्सरसाइज़ आहे वॉइस जी। वॉइस ते माना घणो फ़ोकस ऐं वॉइस जो थोरो टेक्निक ॿुधायो असांखे, छा आहे इहा डिलीवर कीअं कजे? उन जा एक्सरसाइज़िस आहिनि, ॿियो केयर आहे वॉइस जी, तव्हां अहिड़ी शयूं यूज़ न कयो जिन सां माना गलो ख़राबु थी वञे। ॿियो जेतिरो असल में आहे त बेस जेको ईंदो आहे हेठां ईंदो आहे, तव्हां माना पेट मां हितां, हा असां जेको हितां मोस्टली जेके अपर रेजोनेटर्स आहिनि उहे हाई नोट्स टच कंदा आहिनि, उन करे आवाज़ स्लिम थींदो आहे। असां ट्रेनिंग कंदा आहियूं त जीअं हेठां रेजोनेटर्स यूज़ कयूं। मतिलबु एक्टर जे लाइ बेस ज़रूरी आहे। बेस मतिलबु किरदारु त हर कोई बि थी सघे थो, हा माना ख़बर हुअणु घुरिजे त मूंखे हिते बि ॻाल्हाए सघां थो, हिते बि ॻाल्हाए सघां थो, हुते बि ॻाल्हाए सघां थो, हर रेजोनेटर यूज़ करे सघां थो मां, उनजी अवेयरनेस हुअणु घुरिजे। अच्छा, जीअं सिंगर्स हूंदा आहिनि, रियाज़ कंदा आहिनि पंहिंजे वॉइस खे उहो मेंटेन करण जे लाइ या पॉलिश करण जे लाइ, तव्हां बि लाइक ईअं ई था चओ? बिल्कुलु रियाज़त वॉइस मतिलबु चवंदा केयर जी ज़रूरत आहे। रियाज़त साईं तव्हांजी थोरी गुफ़्तगू खे थोरो असांखे ॿुधायो त हितां कीअं निकिरंदो। थोरो हिकिड़ो मां ईअं तव्हांखे ईअं थो चवां, मां तव्हांखे ईअं थो चवां, अपर रेजोनेटर्स थी विया। अच्छा, मतलब चेंज थी नज़ल मतलब रेजोनेटर्स यूज़ थी विया। माना जीअं एक्टर आहे, सिंगर जीअं हूंदो आहे, बाबा हे नक मां थो ॻाए, हा अब हे गले मां थो ॻाए या हे
मतलब वाकई ये जेके अल्फाज़नि खे ॾिसी उनजो माना अंदाज़ हूंदो त उनखे किथां अदा कजे को अल्फाज़ न कैफ़ियत किरदार तव्हांजो कीअं ॻाल्हाईंदो आहे जीअं मुंहिंजो हे बेस आहे मां जेकॾहिं हिते ईअं बि ॻाल्हाए सघां थो मुंहिंजो उहो किरदारु अलॻि हूंदो मां ईअं बि ॻाल्हाए सघां थो मुंहिंजो किरदारु उहो डिफरेंट किरदार ते वेरी थो करे ज़बरदस्त तव्हां खां परफॉर्मेंस बि तव्हांजी असांखे ॾिसणी आहे बिल्कुलु ईअं महसूसु थींदो माना हिकिड़ो मॉर्निंग शो न पर असां माहौल अहिड़ो ठाहियूं था तव्हांजे लाइ जेको थिएटर वारो ज़रूरु अच्छा उहो बेसिकली तव्हांखे छा पसंदि आहे थिएटर या टीवी ॾिसो ॿिन्ही जो पंहिंजो मज़ो आहे पर थिएटर त ऑब्वियसली अल्टीमेट फॉर्म आहे उन में असांखे हिकिड़े 2 3 महीने जे प्रोसेस खां पोइ जीअण जो मौक़ो मिलंदो आहे उन किरदार खे मेथड कंदा आहियूं असां हुन में माना 2 3 महीना उन किरदार जी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं त उहो टीवी में ईअं आहे त तव्हां थोरो क्राफ्ट ते कमु कंदा त मूंखे हिते छा करिणो आहे छा करिणो आहे त अकॉर्डिंग टू कैमरा में छा घुरिजे त उहो ॼणो हूंदो आहे माना उहो क्राफ्ट वर्क घणो आहे हुन में ज़िंदगी जीअणी आहे थिएटर में जी हाणे असां वेही ॻाल्हायूं था हिकिड़ो शो था कयूं असांजी ज़िंदगी था गुज़ारूं ज़िंदगी गुज़ारियूं था त उन कहाणी में जेका ज़िंदगी गुज़ारणी आहे उहा थिएटर में गुज़ारी वेंदी असां कहाणी तरफ़ अचूं था उहा ज़िंदगी में अचूं था उहो तव्हां जेको आहे असांखे वठी हलंदो इंशाल्लाह ठीकु आहे अच्छा तव्हां वटि अचूं पिया साईं खां क्वेश्चन माना हिकिड़ो करिणो आहे जीअं तव्हां चयो त भिटाई जेको आहे सो आलम जो पूरो जेको पोइट आहे मुर्शिद आहे मां सम्झां पियो की साईं जेको रहबर हूंदो आहे जेको मैसेज हिकिड़ो ॾिए थो त पर असां काफ़ी ॾिठो आहे की हिते कंट्रोवर्सीज़ आहिनि जेके मज़हबी माण्हू आहिनि उनखे कंहिं फ़िरक़नि में वठी विया नेशनलिस्ट जेके आहिनि सेक्युलर जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी फील्ड साईं खे वठी विया पर मां सम्झां पियो त जेको सूफ़ी आहे उनजो को न मज़हब आहे न को उन जेको आहे सो हर मतिलबु सम्झे की जीअं चइजे की मोहबत जो ई पैगाम ॾिनो आहे त पोइ कंट्रोवर्सीज़ छो क्रिएट थियूं ज़रूरु दुनिया जे अंदरि जेके बि इंसान रहनि था उहे कंहिं न कंहिं रिलीजन सां बिलोंग रखनि था पिया ऐं तसवुफ़ जेको आहे उहो असां वटि चाइना खां आयो आहे चाइना खां पोइ हिंदू वैदक रिलीजन मां बुद्धिस्ट खां जेके तिब्बती हा उतां थी करे बुद्धिस्ट त हाणे जा आहिनि न इहे एॾा पुराणा आहिनि 600 साल क़बल मसीह हज़रत जीन मत ॿुध मत ऐं ज़रतश ऐं कन्फ्यूशस इहे 4 शख़्सियतूं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 600 साल पहिरियों जूं आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खां कॾहिं पैदा थिया तव्हांखे ख़बर आहे 22 अप्रैल 571 ठीकु आहे माना इहे 12 सालनि जो फ़र्क़ु आहे तव्हांखे 1200 सालनि जो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी आहे उनखे असां जेकॾहिं ॾिसंदासीं न उहो रिलीजन खे उन बेस बणायो आहे हिकिड़ी शाइरी जेकॾहिं हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शेर पढ़िजे त उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पाण गवाही ॾिए थो त मां मज़हबी माण्हू आहियां अच्छा ठीकु आहे अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजे क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम हिन शाइरीअ जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अल्लाह तबारक व तआला जा तक़रीबन 16 नाला जेके आहिनि उहे ज़िक्र कया आहिनि ठीकु आहे इन जो मतिलबु छा आहे असांजे मौजूदा दौर जा जेके बि शाइर आहिनि तव्हां उन्हनि खे वठंदव उनजी सॼी शाइरीअ में तव्हांखे अलाह जा 16 नाला तव्हांखे न मिलंदा ठीकु आहे ऐं इन जे अंदरि हिकिड़ो शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ हिकिड़ो नज़रियो हिकिड़ो फ़िक्र हिकिड़ो क्रीड हिकिड़ो अक़ीदो पेश कयो आहे उहे मौजूदा दुनिया जे अंदरि 3 क़िस्म जा नज़रियात पाता था वञनि त हिकिड़ो इहो बिग बैंग थ्योरी दुनिया ख़ुदि वजूद में आई इन जो को बि ख़ालिक मालिक न आहे पाण दुनिया हले थी पई हिकिड़ो इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन नज़रिए जी हिते नफ़ी कई आहे ठीकु आहे हिकिड़ो ॿियो इहो अक़ीदो आहे त शाह अल्लाह तबारक व तआला सां गॾु कई ॿिया बि जेके ख़ुदा आहिनि उहे मौजूदु आहिनि ठीकु आहे ऐं हिकिड़ो तसलीस वारो जेको अक़ीदो आहे त उहो अलाह हिकु न 3 आहिनि मिसाल तौर ते हिन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चए थो अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजे क़ुदरत सी क़ाइम आहे क़दीम ऐं क़ाइम आहे क़दीम में अफ़लातून जी जेकॾहिं तव्हां हुनजी कोटेशन पढ़ंदव तक़रीबन उहो शाह अफ़लातून जेको आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां 244 साल पहिरियों माना वफ़ात करे उहो बि इहा शइ लिखे थो त अल्लाह तबारक व तआला उहा हस्ती आहे इटरनल हमेशह खां वठी अचे थो क़ाइम आहे क़दीम उन बि चयो आहे अफ़लातून सुक़रात बि चयो आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़ाइम आहे क़दीम उहा बिज़ात ख़ुदि क़ाइम आहे उनखे ॿिए कंहिं न ॼणियो आहे जीअं कुल अलाह अहद अलाह समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद त इहा शाइरी जेकॾहिं असां पढ़ूं था त इन शाइरी जे अंदरि सभ खां पहिरीं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन सभिनी नज़रियात जी नफ़ी करे थो बिग बैंग थ्योरी जी नज़रिये जी नफ़ी करे थो ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ मुतअद्दिद ख़ुदाउनि जी नफ़ी करे थो हिकिड़े ख़ुदा खे मञे थो पियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं उनखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ चए थो क़ाइम आहे क़दीम उहो इटरनल हमेशह खां वठी क़ाइम आहे उनखे कंहिं बि जेका वजूद में न आंदो आहे इहा
शाइरी आहे। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो शेर जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदो त अगरि वक़्तु आहे त क्वेश्चंस घणा आहिनि, वक़्तु आहे पर चलो तव्हां फ्री थियो। शाह साहब अॻिते चए थो हिन में सुर कल्याण जे अंदरि इरशाद फरमाए थो त जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई निर्वार, हाणे पूरी काइनात खे क्रिएट करे ठाहे करे अल्लाह तबारक व तआला पाण कयाई निर्वार में पाण ज़ाहिर थियो। ऐं क़ुरान मजीद जे अंदरि आहे अर्रहमान अलल अर्श इस्तवा, अल्लाह तबारक व तआला अर्श ते निर्वार थियो, मुस्तवी थियो। हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि ईअं पाण फरमाए थो, चए थो जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई निर्वार। उन खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शख़्सियत जे हवाले सां चए थो हामी हादी हाशिमी सरदारन सरदार। इहो पहिरियों अल्लाह तबारक व तआला जी वहदानियत, उन खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी रिसालत, उन खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं महदूद नथो रहे, उन खां हेठि थो अचे। उहे हेठि कीअं? उन खां पोइ शाह साहब फरमाए थो तुहे सहाबिन सथ में मंझि मस्जिद मणियादार, माना हिते सहाबिन जो बि तज़किरो करे पियो। माना सहाबा जो मतिलबु इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मौजूदा दौर जे अंदरि जेके असांजा मुस्लमान जा जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके नज़रियात आहिनि उन सभिनी नज़रियात जी नफ़ी करे थो। चए थो सुहे सहाबिन सथ में, यानी सहाबिन जे सोहबत में ई सुहनि था पिया, सुठा लॻनि था, बहितर लॻनि था। ऐं अॻिते वरी स्पेसिफिकली क्लासिफिकली शाह साहिबु चइनि जो तज़किरो करे थो। उन पंहिंजे शेर जे अंदरि जेकॾहिं तव्हां पढ़ंदो सुर कल्याण, चए थो चार चङा चौधार, चारई चङा चौधार हुआ हिकांदा हबीब जे। चार कहिड़ा हुया? हज़रत अबू बकर, उमर, उस्मान, अली। यानी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो विज़न, उनजो अक़ीदो, उनजो नज़रियो क्लियर हुयो। असांजे मौजूदा दौर जे अंदरि कंहिं बि शाइर खे तव्हां खणंदो, जीअं दोस्तनि शाइरी ॻाई, ठीकु आहे, हुन में मिसल साईं रखियल, साईं चीज़ल शाह ऐं सचल सर मस्त ऐं मंसूर हलाज, इन्हनि जी शाइरी थोरी मुनफ़रिद आहे। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी जेका आहे उहा थोरी मुनफ़रिद आहे। मंसूर हलाज खे उन्हनि जे नज़रिए, उन्हनि जे अक़ीदे, उन्हनि जी शाइरीअ जे करे सूलीअ ते लटकायो वियो, पर अहिड़ी शाइरी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी न आहे। उन जहिड़ी शाइरी जेका आहे उहा मंसूर हलाज जी आहे। हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इहे सभु ॻाल्हियूं क्लियर कयूं त अलाह आहे, अकेलो आहे, क़दीम आहे, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अलाह जा नबी आहिनि, ऐं चारई चौधार, यानी चारई ममरा, चार ख़लीफ़ा जेके हुया, ठीकु, इन जो बि तज़किरो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कयो आहे। जेकॾहिं असां शाह खे पढ़ंदासीं त शाह मां असांखे मुहबत उल्फत मिलंदी, ठीकु आहे, दीन सां मुहबत मिलंदी, दीन सां गॾो गॾु क़ुरान जो आयत मिलंदी। आर्ट वरी साईं ॿुधाईंदो जी, आर्ट त हर शइ में आहे। जी हा, लतीफ़ सरकार आर्ट जे थ्रू बि पंहिंजो मैसेज म्यूज़िक जे थ्रू। सो अॼु बादल साईं, तव्हां जॾहिं प्रोग्राम जो स्टार्ट थिए पियो, तव्हां चयो त मां भिटाई खे ॾिठो वञे, भिटाई जो त म्यूज़िक जे थ्रू बि सही अञा जेतिरो हक़ अदा न थियो आहे। जी जी, ठीकु आहे। भिटाई खे उहे पुराणा कलाम, उहे राणो जेको आहे सो हिकिड़ो जीअं ॻायो त सभिनी ॻाईंदा आया, वठंदा आया, नई शइ छो न भला बादल साईं ठही आहे? वॾी महिरबानी आज़म साहब, सच पुछो तव्हां मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई आहे। मूंखे ॾाढो अफ़सोस थिए थो असांजी फ़नकार बिरादरी जे मथां, ऐं उन सां गॾोगॾु असांखे कल्चर डिपार्टमेंट जे मथां ॾाढो अफ़सोस थिए थो। करोड़ूं अरबूं खरबूं रुपया तव्हांखे बजट मिले थी, तव्हां वॾा फंक्शन कराए, ही करे हू करे, पर लतीफ़ जे मथां अञा ताईं तव्हां कुझु बि कोन कयो आहे। एग्ज़ैक्टली 200-300 बैत तव्हां हुनखां कराए मिली XYZ, ईअं न आहे। लतीफ़ अहिड़ो ख़ज़ानो आहे, जेकॾहिं इन जे मथां महिनत कई वञे, ऐं सम्झां थो त लतीफ़ अञा लखें किरोड़ें साल ॻाइजी सघिजे थो, एतिरो लतीफ़ जो ख़ज़ानो आहे। त मूं ही लतीफ़ जो हिकिड़ो राणो, मां हिकिड़ो बैत खणी हुनखे मूं जेको काफ़ी शिकल ॾिनी आहे। 70-80 साल खां पोइ जीअं मंसूर अली खान राणो ॻायो तो उन खां पोइ वरी मुंहिंजी नई कंपोज़िशन जेका सॼी अंदरूनी सिंध में उन्हनि जे नज़र कयां थो। अला मुंहिंजा राणा 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 ओ अला हो मियां राणा वो रात बिहामी ॾींहुं थियो
गॾिनी बांगे वो जोड़े पई दरवाज़नि ते अला सत बेरा गिन वांगे अदियूं कहिड़े आसांगे अला मूंखे ॾेई वियो ॾंभ ॾुहाग जो ओ अला हो मियां राणा बो राणो रवानो थियो पोयां मूमल सॾु कयसि राणा वो राणा राणा वो राणा वो ओ राणा वो राणा वो राणा ओ राणा तूं त सॾु बराणे छो नथो तो पुॼाणो सुपरी भींग थिया भाणा हाणे कंवल कुमाणा अला भंवर भूं छॾे विया हो अला हो मियां राणा बो राणा राणा अंध निहारो ओ हुजरा राणा रोआ राणा अंध निहारो ओ हुजरा रोवा राणा का ककड़ी वण विया बरिया रंग रतोल तो पुॼाणा सुपरी ओ हीअड़े अचन होल जे मूं से कीअड़ई कोल अला से त सिघा पारज सुपरी हो अला हो मियां राणा बो धुरियाई धूड़ थिया धुरियाई धूड़ थिया वररीय बिहाना ओ वररीय बिहाना रोआ राणा अंध निहारो ओ हुजरा रोआ राणा राणा तुझे राज में अला मूंखे चोॾहं चंड ॾिठो नकी दाणो पेट में अला नकी अखियुनि अन्न ॾिठो हाणे राणे खे चइजो अला तुंहिंजी मूमल रात मरी वई हो अला हो मियां राणा हो अला पेई खेह खटुन ते पेई खेह खटुन ते पलंग थिया पुराणा रोआ राणा अंध निहारो ओ हुजरा रोआ राणा
आखिरी तोरी कंदियस किन सी तोरी कंदियस किन सी रे 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 नी नी सा 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 नी नी सा 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 म ग रे सा म ग रे सा म ग रे सा म ग रे सा प म ग रे सा म प प म प प म प प म प प म प प म प प ध प प म प प ध प प म प प ध ध ध ध ध ध ध ध नी 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 दा सा नी नी सा 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 सा नी नी रे रे नी रे रे नी नी रे रे नी नी रे रे नी नी सा सा नी नी सा सा दा नी नी पो दा दा म प प ग म म रे ग ग दा दा रे रे नी 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 सा सा दा नी नी पो दा दा म प प ग म म रे ग ग दा रे रे नी 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 सा सा दा नी नी पो दा दा म प प ग म म रे ग ग दा रे रे नी नी सा नी दा प म प दा नी सा सा नी दा प म प दा नी सा नी दा प म प दा नी सा सा नी दा प म प दा नी सा सा नी दा प म प दा नी सा नी दा प म प दा नी सा सा नी दा प म प दा नी सा सा नी दा प म प दा नी सा सा नी दा प म प दा नी सा तोरी कंदियस किन सी मेंधेरा माणा मेंधेरा माणा रोआ चीराणा अंध निहारो ओ हुजरा रोआ चीराणा कमाल 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 मज़ो अची वियो मज़ो अची वियो इहो इहा अॼु के ॾींहं जी मतिलबु वॾी हिकिड़ी भेट आहे मज़ो अची वियो साईं टाइम थी वियो आहे ब्रेक जो वरी मिलूं था असां ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार पिया कयूं सलाम सिंध जे इन ख़ूबसूरत सेट ते ख़ूबसूरत महिमाननि सां गॾु असां वेठा आहियूं ऐं असां वटि टाइम अॼु भेटाई ते ॻाल्हायूं पिया मां सम्झां पियो की भेटाई ते जेकर कलाक छा ॾींहों ॾींहुं ॻाल्हाईंदा रहूं त पोइ घटि आहे ऐं वधि में वधि असां अॼु जेको आहे सो साईं खां क्वेश्चन जेको हिकिड़ो मेन कयूं पिया जेको सॼो कंक्लूजन हूंदो त भेटाई साहिब जो साईं सॼो रिसालो आहे भेटाई जा बेत भेटाई जी शख़्सियत तव्हां जेकॾहिं हिकिड़े मैसेज में भेटाई जे लाइ तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो त कहिड़े तरीक़े सां भेटाई खे डिफाइन कंदो तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी कैफ़ियत ऐं उनजो पैगाम शाह साहिबु पंहिंजे हिकिड़े शेर में बयानु कयो आहे जेकॾहिं असां उन शेर खे वठूं त असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सां मुहबत जो हक़ु अदा करण में असां पहिरियों कदम रखंदासीं उहा इंतिहा न हूंदी पहिरियों कदम हूंदो बिल्कुलु त शाह साहिबु फरमाए थो छाखे वञे छो ॿेली रहें ॿियनि जो छाखे वञे छो ॿेली रहें ॿियनि जो वठु कंजक करीम जी जग जो वाली जो सखो रहंदो सो जंहिंजो इश्क़ अलाह सां हिन में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह चए थो त सभु दरवाज़ा छॾे करे सभु आसरा छॾे करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला सां रिश्ते खे जोड़ इश्क़ अलाह सां रख त दुनिया जे अंदरि सौखो रहंदे सौखो मां मुराद इहा आहे त सेहतमंद तंदुरुस्त बीमारी बि न हूंदी न फ़िक्रनि जी बीमारी रहंदी न दुनिया जी बीमारी रहंदी कंहिं बि क़िस्म जी काई बि तोखे बीमारी न रहंदी ऐं कंहिं बि क़िस्म जो को बि उल्को न रहंदो सभ खां पहिरियों इश्क़ जेको आहे उहो अलाह जो पंहिंजे दिलि जे अंदरि रख ऐं इन जी ख़ातिर अल्लाह तबारक व तआला असांखे पूरी इंसानियत खे तख़लीक़ कयो आहे त असां पंहिंजे दिलि जे अंदरि अलाह जो इश्क़ रखूं इहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन ॾींहं जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन शाइरीअ मां इहो असां नतीजो कढूं था त असां ॿिया दर सभु छॾे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हिन चवाणीअ मुताबिक़ अलाह सां मुहबत कयूं अलाह सां इश्क़ जोड़ियूं त कामयाबु थी वेंदासीं मुख़्तसिर अल्फाज़नि में भलारो ईअं थिए जेकॾहिं भिटाई खे पढ़ंदा रहूं त ऐं भिटाई जा वाक़ई असां त हाफ़िज़ ॾिठासीं ॿुधंदा आहियूं हाफ़िज़ पर मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हुई की जेके बदींदी साइड हिकिड़ी फैमिली आहे जिते ॻोठ आहे हिकिड़ो जिते चवंदा आहिनि हिफ़्ज़ कंदा आहिनि भिटाई जे बेतनि खे
सो बिल्कुलु असांखे अलाह साईं तव्हां बि वधींदा आहियो साईं जी न न मां शिकारपुर जी बादल राय वधींदा आहियो बादल साईं कचहरी पाण कंदासीं टाइम शॉर्ट आहे न त हुन ते मां डिस्कस कयां बहरहाल हाणे अरशद जी तरफ़ ईंदासीं त जीअं आसिफ चई बि चुको त कुझु न कुझु असांखे बि पंहिंजे छा चवंदा आहिनि उन मां ख़ुदा जे ॾिने मां करे ॾेखारियो का परफॉर्मेंस रिसेंटली हाणे प्ले कयो हुयो मां नापा में आख़िरी असांजी स्टूडेंट परफॉर्मेंस हुई एग्ज़ाम हुयो उन में असां हिकिड़ो प्ले कयोसीं मैन विदाउट शेडोज़ एक्चुअली त उहो रशियन प्ले आहे पोइ उनखे वरी एडप्टेशन बंगाली में कई हुई वरी उन तां असां ट्रांसलेट कयो आहे उर्दू में मतिलबु नापा जे माण्हुनि त उनजो हिकिड़ो मोनोलॉग आहे नंढड़ो तुम अपने मकसद इनकलाब के लिए जिए ज़रूर मगर मैं नहीं मानता कि मरोगे भी हाँ अगर हम कामयाब हुए होते और फिर मैदान जंग में शहीद होते तब शायद तुम कह सकते हम मर इसलिए रहे हैं क्योंकि हमें एक अहमकाना मिशन सौंपा गया था हमने उसे बुरी तरह हैंडल किया और अब हम मरने लगे हमारी मौत से किसी को कोई फायदा नहीं है इनकलाब का मकसद इस गांव पर हमला करना नहीं था इनकलाब तो कभी ऑर्डर नहीं देता कभी कुछ नहीं कहता हम फैसला करते हैं इसे क्या चाहिए इसलिए इनकलाब की बात मत करो कम से कम यहाँ नहीं जब तक हम इनकलाब के लिए काम कर सकते थे तब तक ठीक था अब हम मरने लगे हैं हमारी मौत से किसी को कोई फायदा नहीं है इनकलाब ने हमें रद्द कर दिया है हम अब बेकार पुर्जे बन चुके हैं शहर गांव देहात हर जगह औरतें बच्चों को जन्म दे रही हैं जो हमारी जगह लेंगे हमने अपने वजूद को वाजिब ठहराने की कोशिश की और नाकाम हुए अब मरने लगे हैं और अपनी मौत को रवा रखने के काबिल नहीं रहे अब्दुल हम क्यों मर रहे हैं हाँ क्यों मर रहे हैं काश हमारे पास कुछ छुपाने को होता काश हम कुछ कर सकते वाह 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 जबरदस्त जबरदस्त अहिड़ा आर्टिस्ट मौजूदा ॾींहं जे हिसाब सां बेहतर कल्ह पेट्रोल वधिया इनकलाब मां सम्झां पियो जेकॾहिं गवर्नमेंट जेके निगरान गवर्नमेंट ॾिसे हिनखे त चइबो आहे पेट्रोल घटायो हे घणा माण्हू सुता पिया आहिनि उथारे न छॾे कमाल कयो अरशद बेस्ट ऑफ लक यार सीरियसली अॼु असां वटि जिम्स वेठा आहिनि बिल्कुलु हे पंहिंजी फील्ड में साईं जी महारत आहे तव्हां माशाल्लाह मूंखे कुझु आर्टिस्ट आहिनि जीअं सिंधी मीडिया में ख़ासि करे ऐं हे जेके राइज़िंग स्टार्स आहिनि हैदर कादरी जीअं थी वियो मूंखे वणंदो आहे जिमी थी वियो उमेर थी वियो तव्हां थी विया मां ॾिसंदो आहियां तव्हांखे मां चवंदो आहियां यार ख़ुशी थींदी आहे इहा ई मोटिवेशन आहे तव्हांजी इहा एप्रिसिएशन मोटिवेशन आहे एक्चुअली जेको पैशन तव्हां शुरू में ॻाल्हि की न हुन पैशन खे बरक़रार रखण लाइ जुनून खे बरक़रार रखण लाइ मोटिवेशन इन्वॉल्वमेंट छा हूंदी आहे इन्वॉल्वमेंट इहा हूंदी आहे की जेको साइड में वेठो आहे जेका एनर्जी तव्हां जेका रिलीज़ कई आहे उहा माना ॿियनि ताईं ट्रांसफर थी वञे ऐं उहा थी एग्ज़ैक्टली सभिनी सां थी तव्हांजा एक्सप्रेशन लॻे पई हा हे त सफ़ा किरी न पए अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि तव्हांजो बि मां फैन आहियां 1.5-2 साल अॻु में हिकिड़े ॿिए प्लेटफॉर्म ते ईद शो ई कयूं पिया तव्हां गानो पंहिंजो गीत चयो हुयो चंड न कंहिंजो यार उन खां पोइ तव्हांजो मां फैन थी वियुसि ऐं इहे चंद माण्हू उहे जीअं तव्हां ॻाल्हि कई शुरूआत में मां बि ॻोल्हींदो रहंदो आहियां जेके असांजा सिंधी आर्टिस्ट आहिनि उन्हनि मां कहिड़े उहे डायमंड्स कहिड़ा आहिनि त मूंखे उन ॾींहुं तव्हां लॻो ऐं तव्हांजो फैन थी वियो तव्हांखे कहिड़ा था वणनि माना मां सिंगर जी ॻाल्हि कई न मां सिंगर्स जे जॾहिं उन मां ज़ाइगल आहे आबिदा परवीन त पहिरियां नालो ईंदो आहे ऐं एक्टर्स तमामु काफ़ी एक्टर्स भला आहिनि असांजा पारस मसरूर आहे असांजो इंस्पिरेशन आहे मेंटोर आहे उमेर भुट्टो तमामु ख़तरनाक एक्टर आहे ऐं नादिर हुसैन हैदर कादरी भलो एक्टर आहे ने उहे त सभु सुठा आहिनि जीअं असांजे सिंधियुनि मां मतिलबु हा सिंधियुनि पर उहे त तव्हांजा दोस्त बि आहिनि दोस्त बि आहिनि इहे सभई दोस्त सिंधियुनि जी ॻाल्हि गॾु रहनि था इन्हनि खे पंहिंजे हिसाब सां टेक्निकली ख़बर आहे की कहिड़ो मोस्टली इहे हैदर कादरी खां अलावा ॿिया जेके नाला खयां इहे सभु ट्रेंड एक्टर्स आहिनि नेपा जा ऐं इन्हनि पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में मञरायो आहे कुझु बॉर्न आर्टिस्ट आहिनि
ठीक है ता खुश नसीब आयो ता जेको लर्न कयो ट्रेनिंग वरिती, बिल्कुल। मतलब उन बिना जेको सो मेहनतू करे एक्सरसाइज करे जेके उहे आयन उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो मयार बिल्कुल, सो हैदर इज वन ऑफ देम उनखे उन बि महिनत पंहिंजे हिसाब सां कई अथई तरफ़ां सो सभु असांजे लाइ का असां चवंदा असांजा जेके बि हीरा आहिनि इहे ईअं चिमकंदा रहनि ऐं म्यूज़िक ज़फ़र जो कमु तव्हां न ॾिठो अथव सुठो आर्टिस्ट आहे पुराणो आर्टिस्ट आहे असां ॼावा बि न हुआसीं तॾहिं जो आर्टिस्ट बिल्कुलु बिल्कुलु सो हिते हुजे हा त तव्हांजी ॿिन्ही खे बाक़ाइदा क्लैश करायो सो बहरहाल वाइंड अप वठंदासीं पहिरियां त नूरपुर जे हवाले सां ॿुधायूं त पंहिंजे ॿारनि खे नूरपुर मिल्क ॾियारियो ऐं जेको आहे ॿारनि जा नखरा ख़तमु कयो छो जो नूरपुर अहिड़ो खीर आहे जेको ॿार कॾहिं बि मना कोन कंदा छो जो हिन जो टेस्ट ॾिठो आहे तव्हां त पीतो बि आहे न ॿारनि खे ॾंडो हणण जी ज़रूरत ई न पवंदी आहे खीर जो पैकिंग ॾेखारियो ग्रीन पैकिंग एॾी अट्रैक्टिव पैकिंग आहे ऐं ॿारनि खे मां सम्झां थो न जेको आहे सो कवर जेको आहे सो अहिड़ो ॾेखारींदो उन हिसाब सां अट्रैक्ट थिए ॿार अहिड़ी शइ हुजे तव्हां अक्सर जेको आहे सो प्रोडक्ट्स ॾिसंदो न हिकु त हिन जो कवर पैकिंग ॾाढी ज़बरदस्त आहे जेका ॿार खे अट्रैक्ट कंदी उन खां पोइ जॾहिं ॿार जो प्रॉब्लम हूंदो आहे टेस्ट डेवलपमेंट अच्छा आसिफ तव्हां ट्राई कयो आहे पंहिंजे ॿारनि ते न मां पहिरियां ॿार थी करे पाण ट्राई कयो अच्छा मां ट्राई कंदुमि वाकई इहो नेक्स्ट मुंहिंजो इहो आहे की ॿारनि हाँ ॿारनि खे ज़रूरु ट्राई कयो सो बहरहाल टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे तव्हां सभिनी महिमाननि जी वॾी महिरबानी ऐं लास्ट में जेको आहे सॉन्ग ॿुधंदासीं सूफ़ी कलाम सो वरी ज़िंदगी रही त वरी सूमर ते गॾंदासीं तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़ जे भाए जोगी थिया जे भाए जोगी थिया तूं दिल जी खोल दरी ओ दूई जे दीवार खे तूं ताल बहण जो तिरी मलामत जी मथे ते छिके बद भरी ओ पो तूं मर्द मरी बुढ़ल मोहब्बत जे मैदान में भेनर सारी रात मारनी आया ओ बंदियों सारी रात मारनी आया और नी आया छोरी चिनी आया रुनी आया छोरी चिनी आया सरतियों सारी रात मारनी आया ओ भेनर सारी रात मारनी आया और नी आया छोरी चिनी आया रुनी आया छोरी चिनी आया भेनर सारी रात मारनी आया ओ सरतियों सारी रात मारनी आया ओ पाड़े वारन खे कोन बणा पई कोन बणा पई ओ पाड़े वारन खे कोन बणा पई कोन बणा पई ओ छो जो को झिमा किनी आया है छो जो को झिमा किनी आया सरतियों सारी रात मारनी आया ओ भेनर सारी रात मारनी आया और नी आया चोरी चनी आया हैरनी आया चोरी चनी आया सरतियों सारी रात मारनी आया ओ भेनर सारी रात मारनी आया
ओ पादुल छड़ी दसे पंहिंजे पुनल जो पंहिंजे पिरिया जो ओ पाथुन छड़ी दसे पंहिंजे पुनल जो पंहिंजे पुनल जो हा पादुल छड़ी दसे पंहिंजे पुनल जो पंहिंजे पुनल जो ओ छो जो नैया जी मां वनी आहियां ए छो जो नैया जी मां वनी आहियां भेनर सारी रात मारनी आहियां ओ अदियूं सारी रात मारनी आहियां ओरनी आहियां छोरी छिनी आहियां हैरनी आहियां छोरी छिनी आहियां सर्दियूं सारी रात मारनी आहियां ओ भेनर सारी रात मारनी आहियां हो इश्क लगो वा अलियन वरखे अलियन वरखे ओ इश्क लगो बा अलियन वरखे अलियन वरखे है इश्क लगो वा अलियन वरखे अलियन वरखे आ इश्क तुझे में मां झुनी आहियां है इश्क तुझे में मां झुनी आहियां सर्दियूं सारी रात मारनी आहियां ओ भेनर सारी रात मारनी आहियां हैरनी आहियां छोरी चिनी आहियां ओरनी आहियां छोरी चिनी आहियां भेनर सारी रात मारनी आहियां ओ सर्दियूं सारी रात मारनी आहियां मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।